द सेपीन सिंधी अकेडमी ते अवां सामाईन खे भली कार। अॼु असां पढ़ंदासीं यूनिसेल्युलर यानी हिकु सेल वारा ऐं मल्टी सेल्युलर यानी घण घरड़ाई या घणनि सेलनि वारा। धरतीअ ते जेके बि जानदार या साह वारा रहनि था उहे सभु जा सभु हिकु नंढड़े सेल जा ठहियलु आहिनि जंहिंखे असां जीव घड़ो चऊं। उन्हनि मंझां कुझु जानदार अहिड़ा बि आहिनि जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेल जा ठहियलु आहिनि। उन्हनि खे यूनिसेल्युलर चइबो आहे। इहे यूनिसेल्युलर या हिकु सेल वारा जानदार तव्हांखे अखि सां न माइक्रोस्कोप सां नज़र ईंदा, जीअं पैरामीशियम, यूग्लिना, एमोएबा ऐं बैक्टीरिया वग़ैरह। यूनी मीन्स वन यानी यूनी जी माना आहे हिकु एंड सेल्युलर मीन्स सेल यानी हिकु सेल वारा। यूनिसेल्युलर या हिकु सेल वारो जानदार ज़िंदगी जा सभई कम पाण अकेलो कंदो आहे, जीअं खाधो खाइणु, साहु खणणु, वाध वेझ ऐं नसुल वधाइणु वग़ैरह। धरतीअ ते कुझु अहिड़ा जानदार बि आहिनि जेके घणनि सेलनि जा ठहियलु आहिनि, जीअं ॿूटा या जानवर। हाणे इहे बि घणनि सेलनि जा ठहियल जानदार आहिनि जिन खे असां मल्टी सेल्युलर या घण घरड़ाई चऊं था। मल्टी माना मैनी यानी घणा एंड सेल्युलर माना सेल्स यानी घणनि सेलनि वारा या घण घरड़ाई। मल्टी सेल्युलर जानदारनि में हर हिकु सेल अलॻि अलॻि ऐं हिकिड़ो ख़ासि कमु कंदो आहे। जीअं मसल्स यानी पुठनि वारा सेल चुरपुर कराईंदा आहिनि, नर्व्स यानी दिमाग़ वारा सेल पैगाम खणंदा आहिनि ऐं ब्लड सेल्स यानी रत जा सेल ॻाढ़ा ऑक्सीजन खणंदा आहिनि। मस्कुलर सेल या पठनि वारा सेल चुरपुर कराइण में मदद ॾियनि था। इहे असांजे समूरे जिस्म में मौजूदु आहिनि। ॻाढ़ा सेल ऑक्सीजन खे समूरे जिस्म ताईं पहुचाइनि था। मतिलबु इहे समूरा सेल गॾिजी सॾिजी को ख़ासि कमु कनि था। यानी धरतीअ ते मौजूदु जेके बि साह वारा जानदार रहनि था सभु जा सभु सेल जा ई ठहियलु आहिनि। वधीक वीडियोस ॾिसण जे लाइ द सेपीन सिंधी अकेडमी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। महिरबानी।